दादू मां रिपोर्ट करे रहियो आहे हुबदार अली बबर। दादू मेहड़ में SSP दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी जी अॻवानीअ में पुलिस पारां शानदार फ्लैग मार्च कयो वियो, जंहिंमें ज़िले जे 10 थाणनि जी पुलिस, CIA, RRF ऐं मददगार 15 जे जवाननि भरपूर शिरकत कई। फ्लैग मार्च मेहड़ बाईपास तां शुरू थी शहर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि मां थींदे DSP ऑफिस मेहड़ ते पूरो थियो। उन मौक़े ते सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम कया विया। SSP दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त फ्लैग मार्च जो मक़सदु ॾोहारियुनि खे वाज़े पैगाम ॾियणु आहे त पुलिस हर गैर क़ानूनी अमल ख़िलाफ़ हर वक़्तु ख़बरदार ऐं तयारु आहे। SSP चयो त अमन ख़राब करण जी कोशिश कंदड़ कंहिं बि माण्हू सां रिआयत न कई वेंदी। दादू पुलिस शहरनि जी जान ऐं माल जी तहफ़ुज़ लाइ पुरअज़म आहे ऐं ॾोहनि ख़िलाफ़ ज़ीरो टॉलरेंस पॉलिसी ते अमल पैरा आहे।